नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी मां खबर ॾींदा आहियूं त असिस्टेंट कमिश्नर घोटकी माजिद अली माको घोटकी जे तालका अस्पताल जे मुख़्तलिफ़ शोबनि जो दौरो कयो। एसी घोटकी अस्पताल जे मुख़्तलिफ़ शोबनि ओपीडी, डायलिसिस सेंटर, इमरजेंसी वार्ड, मेडिकल स्टोर जो मुआयनो पिणु कयो। उन मौके ते डीएचओ घोटकी डॉक्टर अल्ताफ हुसैन लुरानी, एमएस डॉक्टर अरबाब अली मलिक, आफिस सुपरटेंडेंट अब्दुल कयूम पठान ऐं ॿियनि पारां असिस्टेंट कमिश्नर घोटकी खे मरीज़नि खे इलाज फराहम करण तोड़े सहूलियतुनि बाबति आगाह कयो। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर घोटकी माजिद अली माको मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़िले जे ॿियनि अस्पतालुनि खां घोटकी जी अस्पताल खे बहितर करार ॾींदे चयो त तालका अस्पताल घोटकी बहितर नमूने सां हली रही आहे। सिंध हुकूमत सूबे जे माण्हुनि खे तिबी सहूलियतूं फराहम करण तोड़े अस्पताल जी हालत खे बहितर बणाइण लाइ कदम खणी रही आहे। हिन चयो त अस्पताल विज़िट करण जो मक़सद दवाउनि जी मौजूदगी ऐं इंतजामिया पारां कयल इंतजामनि जो जाइज़ो वठणु हुयो। हिन एमएस खे हिदायत कई त अस्पताल जे अमले खे ड्यूटी जो पाबंद बणायो वञे। उन मौके ते एमएस डॉक्टर अरबाब अली मलिक असिस्टेंट कमिश्नर खे ॿुधायो त अखियुनि जे माहिर डॉक्टर ऐं दिलि जे वार्ड लाइ डॉक्टर जी खोट खां सवाइ सफ़ाई जो अमलो अणपूरो आहे, जंहिं ते एसी घोटकी बि स्वीपर ॾियण जो ऐलान कयो ऐं जल्द डॉक्टरनि जी खोट खे पूरो करण जो वाइदो कयो। उन मौके ते आफिस सुपरटेंडेंट रेवेन्यू निसार अहमद, दाऊद पोटो, स्टोर कीपर सरचंद, महबूब अनवर ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।